नाज़रीन, टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन गड्डा जे चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच जी सदारत हेठ म्यूनसिपल कमिश्नर मलिक मुजतबा अयाज़ ऐं चीफ अकाउंट ऑफिसर इफ्तिखार हुसैन दायो जी मौजूदगी में मुख्तलिफ़ शोबन जे ऑफिसरन जो अहम जायज़ो इजलास मुनक़िद थियो, जंहिंमें टाउन जे मजमूई कारकर्दगी, जारी तरक़ियाती मनसूबन, बल्दियाती ख़िदमतुन, सफ़ाई सुथराई, रोशनी के इंतजामन ऐं अवाम के दरपेश मसइलनि ते तफ़सीली गौर वीचार किया वियो। इजलास दौरान एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर B&R मेहरान मलिक, डायरेक्टर सैनिटेशन अशरफ बलोच, सुपरिटेंडेंट इंजीनियर M&D नूर अली जमाली ऐं वसीम आराई, डायरेक्टर HRM हुमायूं इमरान खान, डायरेक्टर पार्क्स मोहम्मद अफजल लगारी, डायरेक्टर प्रॉपर्टी सुहेल यार खान ऐं ॿियनि ख़ातनि जे ऑफिसरनि पिणु पंहिंजे शोबे जी कारकर्दगी, जारी तरक़ियाती मनसूबनि, दरपेश मसइलनि ऐं मुस्तक़बिल जे हिकमत अमली बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच पंहिंजे ख़िताब में चयो त टाउन जे हर इलाइक़े में लाॻापियल काउंसिल मेंबरनि जी मुशावरत सां अवाम खे मुआयारी बल्दियाती सहूलियतूं फ़राहम करण लाइ अमली क़दम खंया पिया वञनि।